पासे मां खे ॿुधाईंदा हलो त जामशोर जी लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी ऐं ॻोठ यूसुफ खोसो में मिस्री खोसो खे रस्तो ॾियण वारे मामले में यूनिवर्सिटी इंतज़ामिया ॻोठ खे रस्तो ॾियण वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो आहे। इंतज़ामिया पारां ॾिनल रस्तो बंदि करण लाइ भित जी अॾावत लाइ खोटाई शुरू कई वई आहे। अहम ख़बर आहे, अव्हांखे ॾींदा हलूं त यूनिवर्सिटी इंतज़ामिया ॻोठ खे रस्तो ॾियण वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो आहे। इंतज़ामिया पारां ॾिनल रस्तो बंदि करण लाइ भित जी अॾावत लाइ खोटाई शुरू कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं जामशोर मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर अली मुराद चांडियो खां। जी अली मुराद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी मां ॿुधाईंदो हलां त लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी इंतज़ामिया क़दीमी ॻोठनि यूसुफ खोसो ऐं मिस्री खोसो खे रस्तो ॾियण वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो आहे। जंहिं अमल ख़िलाफ़ ॻोठाणनि इंदा साहिब ब्लॉक करे धरणो हयो। क़दीमी ॻोठनि यूसुफ खोसो ऐं मिस्री खोसो खे लम्स यूनिवर्सिटी इंतज़ामिया पारां ॾिनल रस्तो बंदि करण लाइ दीवार जी अदावत लाइ जी खोटाई शुरू कई वई, जंहिंखे रोकराइण ताईं इंतज़ामिया ऐं ॻोठाणनि विच में साण पैदा थी वई। जंहिंखां पोइ ॿिन्ही ॻोठनि जा सवें ॻोठाणा ॿारनि ऐं औरतुनि समेत रैली कढी इंडस हाईवे ते पहुची धरणो हयो आहे। जामशोर सेवन इंडस हाईवे रोड ते धरणे सबबि ट्रैफिक मुकमल तौर ते जाम थी वई। धरणे दौरान जेके ॻोठाणा आहिनि लम्स यूनिवर्सिटी ऐं यूनिवर्सिटी इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ। इन मौक़े ते ॻोठाणा जेके आहे शमन बुलेदी, मोहम्मद बिरोही, जहांगीर खोसो ऐं ॿियनि इल्ज़ाम हणी चयो आहे त सिंध यूनिवर्सिटी जो स्टेट ऑफिसर रफ़ीक बिरोही हिकु साज़िश त रस्तो बंदि कराइण चाहे थो। रफ़ीक बिरोही असांखां रस्तो ॾियण लाइ 2 करोड़ रुपया रिश्वत घुरी हुई, न ॾियण सां रस्तो बंदि कराए रहियो आहे। मां इहो बि ॿुधाईंदो हलां त जेको आहे ॻोठाणनि पारां तव्हां 2.5 कलाक जेको आहे रोड ब्लॉक कयो वियो हो, जंहिंखां पोइ असिस्टेंट कमिश्नर नज़ीर अपिड़ो ॻाल्हाइण लाइ पहुतो, जंहिं हुननि खे ख़ातिरी कराई आहे त जेको तव्हांखे रस्तो बहाल कराए ॾिनो वेंदो, जंहिंखां पोइ ॻोठाणनि धरणो ख़तमु कयो आहे। जी ठीकु है, वॾी महिरबानी अव्हांजी अली मुराद अपडेट करण लाइ।